खबर शामिल कयूं पिया मल्लीर खां। होली हिंदू भाइरनि जी ईद जो ॾींहुं आहे। असां सिंधी हिंदू तोड़े मुस्लमान पाण में भाइर आहियूं। हर सिंधी पंहिंजे भाइरनि जी ख़ुशीअ खे पंहिंजी ख़ुशी समझे थो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार SUP ज़िले मल्लीर जे सदर फैज़ हिस्बानी होलीअ जे मुनासिबत सां रज़ाकाबाद में मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त असीं सिंधी क़ौमी वर्कर आहियूं ऐं क़ौमी वर्कर ऐं कारकुन रत जे रिश्तनि खां बि वधीक हूंदा आहिनि। उन मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टीअ जे नायब सदर लियाकत सुमरो तालका अॻुवान देरो कोहली मोहम्मद यूसुफ कलमती यूनिट रज़ाकाबाद जे अॻुवान मेवो भील उस्ताद हीरदास प्रेम कुमार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त उन खां पोइ मुख़्तसर अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त असां सिंधी ज़ात पात रंग नस्ल ऐं मज़हब खां परे थी करे सभु सिंधी क़ौम जा फ़र्द आहियूं ऐं असां सभिनी खे हिक ॿिए जे अहिड़नि ख़ुशियुनि जे मौक़े ते गॾिजी पंहिंजे हक़नि लाइ जिदोजहद करे आम माण्हुनि खे वोट जी अहमियत सां गॾु पंहिंजे धरती मज़लूम माण्हुनि लाइ जिदोजहद ऐं सियासत सम्झाइणु घुरिजे। रिपोर्ट कर रहा है मुश्ताक अबुल बे न्यूज़ मल्लीर।